नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर में लॉकडाउन के मुतासरीन लाइ एहसास क़फायत प्रोग्राम जी आयल किस्त अचण शर्त सवें औरतन गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल राणीपुर में कायम कल सेंटर ते पहुंची वयूं आहिनि, जिते हज़ारे माण्हुनि जी रश लगी वई है। तेज़ गर्मी सब अवाम सख्त परेशान है, जॾहिं त कोरोना वायरस के हवाले से ज़िले इंतजामिया पारां माण्हुनि ते का भी सख्ती न कई वई है। वज़ीर आज़म के हुक्म मुताबिक माण्हुनि खे अॼु रक़म ॾियण जो चयो वियो। ज़िले इंतजामिया पारां राणीपुर के गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में सेंटर खुली वियो, जिते मुस्तहक औरतन समेत माण्हुनि जूं वॾियूं कतारूं लगी वियूं आहिनि। वॾी रश हुअण करे तमामु ॾुखियायूं दरपेश आहिनि। इंतजामिया आवाम जी रश ख़त्म करण लाइ के भी जोगा कदम न खयां विया, न वरी एहसास क़फायत प्रोग्राम की किस्त वठण लाइ आयल औरतन लाइ का सहूलियत फराहम कई वई है। औरतन सख्त गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल नज़र अची रहियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।